मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां शौक़ सां यकज़िबां थी दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अला मुहम्मद पढ़ो दुरूद। सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहब्बत सां सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाला आलिही व अस्हाबिही अजमईन। मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुजुर्गो ऐं भाइरो, सभिनी खां पहिरियां त मोहब्बत ऐं इश्क़ मुस्तफ़ा रखण वारनि खे महबूब जे मीलाद जूं लख लख मुबारकूं हुजनि। साईं जे मीलाद जूं तन खे वाधायूं। जन महबूब जे मीलाद जा जुलूस कढिया, साईं जी मोहब्बत में झंडा लहराया। मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि उहे मुसलमान जेके महबूब जे मुस्तफ़ा करीम जे आमद ते मरहबा मरहबा चवंदा आहिनि। सदबार मुबारक जा हक़दार आहिनि उहे मुसलमान जेके लजपाल नबीअ जे आमद ते चरागां कंदा आहिनि। लख मुबारकुनि जा हक़दार आहिनि उहे मुसलमान जेके मुझे महबूब जे अचण ते खुशी मल्हाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह जा किरोड़े करम ऐं एहसान आहिनि त ज़िंदगी जा वरी उहे लम्हा मिलिया। हिन साल अल्लाह एतिरी ज़िंदगी ॾिनी जो वरी बि साईं जे मीलाद में शरीक आहियूं। अल्लाह खां दुआ आहे त जेसीं सिरीअ में साहु आहे, अल्लाह शाल महबूब मुस्तफ़ा जे मीलाद मल्हाइण जी सदाई असांखे तौफ़ीक़ अता कंदो रहे। अल्लाह खां दुआ आहे त शाल हालाणीअ जे बाज़ारुनि में गलियुनि में मुस्तफ़ा करीम जे आमद जा सदाई इहे चरागां थींदा रहनि। बल्कि असांखे यकीन आहे, असांखे पक्को यकीन आहे त असां न हूंदासीं पर हिननि शहरनि में बाज़ारुनि में मुस्तफ़ा जे लाइ मरहबा जा नारा गूंजंदा रहंदा। छो त मुंहिंजे नबी सुहिणे जी जेका आमद थी आहे के वक्त जे लाइ न आहे, के मखसूस टाइम जे लाइ महबूब जी आमद न आहे थी। बस थोरी देर जे लाइ आया साईं ऐं मखसूस अरसो हुयो उन जे लाइ हलिया विया, न, बल्कि महबूब मुस्तफ़ा करीम क़यामत ताईं अल्लाह जा नबी बणजी आया आहिनि। को मखसूस टाइम लिमिट पीरियड अल्लाह ताला नाहे रखियो। साईं करीमन जी नबूवत जे लाइ, मदीने वारे साईं जे दीन जी तबलीग जे लाइ को मखसूस वक्त नाहे। कई माण्हू आया हिन दीन जे कम खे रोकण जे लाइ, मदीने वारे साईं जे पैगाम खे बंद करण जे लाइ, महबूब मुस्तफ़ा करीम जे पैगाम के मिटाइण जे लाइ पाण मिटजी विया, हलाक थी विया, बर्बाद थी विया। पर मुझे नबी जे शान के ॾींहों ॾींहुं अल्लाह बुलंद ऐं बाला फरमाए रहियो आहे। समझो था कि न कोन था समझो? असांजे नबी महबूब मुस्तफ़ा करीम के अल्लाह ताला ॾींहों ॾींहुं महबूब जे ज़िक्र के वधाए रहियो आहे। छो तो कुरान पाण फरमायो आहे, हबीब
वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अज मां थोड़ो ता जो वक्त सवायो वठंदुस मता वरी चो साईं अज थकजी पिया आयो त जल्दी जान छडी विंदो। अज मां वक्त सवायो वठंदुस तवा जो वेंदो या त में बेवफाई करे विंदो। अज तवा के इंशाअल्लाह पैगाम जा तो अज बुधाईंदुस त मुझे महबूब जी आमद केड़न मकसदन जे ला थी आहे। सुभान अल्लाह। साईं आया, साईं मदीने वाला ताजदार आया, महबूब जी आमद छो थी, छाजे ला थी, मकसद छा हुयो। अज इंशाअल्लाह इन ते रोशनी विझंदुस। वेंदो बुधंदो साईं जो शानिया हथ में बेवफाई करे विंदो। मुहीर ॾिठो त देगू खणी कमरे में लिकाए रखियो अथन। नंगर अची वियो साईं जे मिलाद जो, नंगर भी मिलंदो इंशाअल्लाह। ऐं दिल ते खाईंदा आयो नंगर अल्हम्दुलिल्लाह। अर्ज पे कयम त कई माण्हू आया, चंगेज खान जड़ो जालिम माण्हू आयो जे बस्तियों मुसलमानन जो खत्म बर्बाद ऐं तबाह करायूं। चंगेज खान एडो जालिम हुयो जो जडे बगदाद शहर में आयो, बगदाद शहर में 20 लख माण्हू उन जमाने में रहंदा हुया। एडो वडो शहर हुयो, उनके उरूसुल बिलाद सरींदा हुया। मना शहरन में एकड़ो हसीन तरीन शहर बगदाद हुंदो हुयो। 20 लख मुसलमान रहंदा हुया। एडो कत्ले आम कराई जो बगदाद शहर में 20 लखन मां 16 लख माण्हू कत्ल कराए विया हिकड़ी रात में। बाकी 4 लख माण्हू चंगेज खान हलाकू खान का जान छड़ाए भगा। चंगेज खान हलाकू खान जड़ा जालिम आया, जॉर्ज बुश जड़ा इराक ऐं अफगानिस्तान ते हमले कराइण जे लाइ आया, मुसलमानन के मिटाइण जे लाइ हजारे माण्हू आया, कन कलमी कोशिश कई, कन बंदूक जे जोर ते दीन के मिटाइण चाहियो, पर हे एड़ो दीन आ महबूब जो शान उहो उत्तम आ जो जेके न को मिटाए सके तो, न खत्म करे सके तो, न घटाए सके तो। छो त हिन दीन के, मुस्तफा जे शान के, मकाम ऐं मर्तबे के, पैगाम मुस्तफा के, तालीमात मुस्तफा के ऐं वजूद मुस्तफा के, लजपाल नबी जे उलूम के, महबूब जी नबूवत के, महबूब जी रिसालत के अल्लाह पाण कायम फरमायो वेठो आहे। समझो था ताज़ा ताज़ा कुछ साल अग में मामला थिया आहिनि। अंग्रेजन फिल्मूं ठाहियूं, खाका ठाया। गुज़रियल सदी जी ॻाल्हि आहे त कूड़ा नबी पैदा कया विया त जीअं मुसलमाननि जे सीननि मां नबी जी मोहब्बत कढी वञे। कूड़ा नबी, कादियानियुनि जो नबी पैदा थियो, कूड़ा नबी पैदा थिया माण्हुनि खे ग़लत पैगामात ॾियण जे लाइ, कूड़ा फिरका पैदा थिया मुसलमाननि जे दिलनि मां नबी जी मोहब्बत कढण जे लाइ, ग़लत तालीमात ॾियण वारा फिरका पैदा कया विया। असांखे ख़बर नाहे तव्हांजी तारीख़ छा आहे। महबूब जे मिलाद का झलण वारो, महबूब जी आमद ते मरहबा चवण का शिरक ऐं बिदत जी फतवा हणण वारो, तवा मौलविन जी तारीख जी असा सुनन के खबर ना है। जे तारीख ते ईंदे त तुंजी उम्र 100 सालन का वधिक ना है, 70 सालन का वधिक ना है, पर मिलाद मल्हाइण वारन जी उम्र 1400 सालन का वठी हली रही है। तवा जी उम्र छा है? जुमो जुमो 8 ॾींहं थिया आहिनि तव्हां पैदा थिया आहियो, तव्हांजो फिरको कल कलो को ॾींहुं यादि ठहियो आहे ऐं अॼु सुन्नियुनि जे मथां टंगदा रखो त तव्हां मिलाद छो था मल्हायो, साईं जे अचण जी ख़ुशी छो था कयो। असांखे ख़बर न आहे त तव्हां कंहिंजी पैदावार आहियो। तव्हांखे अंग्रेज़नि केतिरा पैसा ॾेई ठाहियो हुयो, पंहिंजा नाला, पंहिंजी जमात जा नाला कीअं चिठियूं लिखी, इंग्लैंड जी मलिका ॾे तस्वीरूं मोकिले, ख़त लिखी, तारीफ़ी किताब लिखी तव्हां चयो हुयो त असांजा नाला बदलायो, फिलाणो नालो ॾिनो वञे, असांजी जमियत खे फिलाणो नालो ॾिनो वञे, असांजी जमात खे। असांखे तव्हांजी तारीख़ जी ख़बर न आहे, असांखे तव्हांजी औकात जी ख़बर न आहे।
धक्के ते विकामण वारा मुल्ला आयो तव्हां हे महबूब जा आशिक हिन सिद्दीक़ अकबर खां वठी अज हालानी जे इन आशिक ताईं ॾिसंदे पैसनि ते विकामण वारा न आहियूं हे त सिर घोर करण वारा सदको सदको जो दाग न कोंदा समझो अंग्रेजन का पघारूं वठी अंग्रेजन का पैसा वठी फतवाऊं विकरो करण वारा मौलवी मीलाद का न झल असांखे तुझी औकात ई आहे जो नबी जी आमद जो जुलूस तो के हराम तो लगे बाकी कुर्सी हासिल करण जे लाइ कराची का वठी इस्लामाबाद ताईं तुझो जुलूस जायज़ आहे इन जो सबूत किथे आहे तो वठ सुन्नियुनि खे चवी तो जुलूस न कयो सुन्नियुनि खे चवी तो झंडा न फैलायो सुन्नियुनि खे तो चवी तो नारा न हणो महबूब जे हयातुन नबी ते ॻाल्हायूं त तोखे मिर्च था लगी वञनि पर ॿुधा त तूं जेके इन धरणे में वेही ख़्वाब तो बयान करी माण्हुनि खे गुमराह तो करी पियो इहो तोखे अॼु ख़बर पई आहे त महबूब हयात आहिनि जे मनी तो त साईं मदद जे लाइ अचनि था तुंहिंजे धरणे जे लाइ साईं मदद जे लाइ ईंदा जेके क़ौम में फितनो पैदा करण जे लाइ आया आहिनि ॿुधो मुस्तफ़ा जी मदद उन्हनि सां थींदी आहे जेको हक़ वारी जमात हूंदी आहे सॼी ज़िंदगी मुसलमाननि खे गुमराह कयव सॼी ज़िंदगी मुसलमाननि खे ग़लत बयानी कयव त जुलूस कढणु हराम आहे साईं मुझा झंडो फैलाइण साओ झंडो फड़काइण हराम आहे मरहबा या मुस्तफा जो नारो हणण हराम आहे नाजायज़ आहे बिदअत आहे ॿुधा तुंहिंजे जुलूस ऐं तुंहिंजे धरणे जी कहिड़े किताब में लिखियल आहे दलील हुजे त ॿुधा जे दलील न थई त हालाणी जे आशिकनि खे झल न रोक न इन्हनि आशिकनि खे छॾ त महबूब जे मीलाद ते ख़ुशियूं मल्हाई असा कंहिंखे छेड़छाड़ करण वारा न आहियूं पर दिल रत जा ॻोढ़ा रोए थी सदाइन मुसलमान था दुनिया जे लाइ दुनिया जी तलब जे लाइ हेॾा वॾा ख़र्च कनि पैसा ख़र्च कनि दौलत ख़र्च कनि ॿेली सची ॿुधायो सची सची ॿुधायो घणो ख़र्च थींदो हूंदो ॾियारी हिननि जो हींअर हा लख न किरोड़नि जी ॻाल्हि कर किरोड़नि में ख़र्च थो थिए दिहाड़ी असां बेवकूफ़ न आहियूं असांखे अल्लाह अकुल ॾिनो आहे दुनिया खां असां वाक़िफ़ आहियूं दिहाड़ी तुंहिंजे दुनिया परस्ती जे लाइ दौलत हासिल करण जे लाइ कुर्सी वठण जे लाइ किरोड़े रुपया ख़र्च करी असां मुसलमान हिलाल कमाई मां पाकीज़ा कमाई मां साईं जो मीलाद मल्हायूं त तोखे बिदअत थो नज़र अचे यादि रखो महबूब जो मीलाद मल्हाइण बिदअत न आहे बल्कि ऐन मदीने वारे साईं जी सुन्नत आहे समझो था कि न कोंदा समझो हां यार हां सुभान अल्लाह महबूब त आया हुया इन जे ला त जिया हक वाज़ेह करे ॿुधाइनि हक वारनि खे हक जी राह ॾेखारनि असां जे मौलवियुनि नबीअ जे इन पैगाम खे सोढ़ो करे छॾियो आहे बस फिरकनि में लिकाए छॾियो अथनि बस चवंदा दीन आहे जेको असां वटि आहे जेको दीन आहे सो असां वटि आहे मुंहिंजे नबीअ जी शख्सियत हिकु हमहगीर शख्सियत आहे के हिकु क़ौम जे लाइ के हिकु ॻोठ जे लाइ के हिकिड़े शहर जे लाइ के हिकु ॿोली वारे जे लाइ के हिकिड़े वतन जे लाइ महबूब नबी बणिजी न आया हुया मुंहिंजे नबीअ खे त अल्लाह ताला पूरी काइनात जे लाइ नबी बनाए मोकिलियो आहे अफ़सोस आहे उन सोच जे मथां अफ़सोस आहे उन अकुल जे मथां जे मुंहिंजे नबी खे नबीअ जी तालीमात खे सोढ़ो करे छॾियो आहे इनखे तंग करे छॾियो आहे उनखे हिकिड़े भांडारीअ में बंदि करे छॾियो आहे जीअं खूह में माकोड़ी हुजे न शाह लतीफ़ जो शेर आहे उनजो मफ़हूम शेर मूंखे यादि न आहे चए थो त जीअं मंडी माकोड़ी खूह में पियल हुजे सा चवे त मां आसमान खे कछां थी त आसमान केॾो वॾो आहे
लतीफ़ साईं चयोसि त मंडी माकोड़ी तूं त खूह में पियल आहीं तूं छा आसमान जूं वुसअतूं मापींदी हे त आसमान एॾो वसी आहे तो जहिड़ियूं किरोड़े माकोड़ियूं गॾु थियनि तॾहिं बि इन जी वुसअत खे मापे कोन सघंदियूं बिला तशबीह बिला मिसाल मौलवी नूर बशर में गुम आहिन मौलवी शिरक बिदअत में गुम आहिन मौलवी साईं मुंहिंजा हीअ शइ जाइज़ आहे हीअ शइ नाजाइज़ आहे इन में महव मुस्तग़रक आहिन ख़बर नाहे त मुंहिंजे नबीअ खे अल्लाह ताला केॾो वॾो वसी दर्जो अता फरमायो आहे हे मकाम मिलियो हे न मिलियो इल्म गैब हुयो न हुयो नूर आहे या बशर आहे साईं मुंहिंजा ॾिसे थो या नथो ॾिसे हयात आहे या न आहे हयात मौलवी इन में गुम आहे पर आशिकनि चयो त महबूब मुस्तफ़ा करीम खे नंढड़नि मसलनि में घेरे ख़त्म न करे छॾियो शान घटायो न मुझे नबी जी ज़ात त अहिड़ी ज़ात आहे जो कोई मिसल नहीं ढोलण दी सैयद मेहर अली शाह साहब फरमायो कोई मिसल नहीं अरबी दी चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलण दी सांगल की खजीने दी सारा जग खांदाए खैरात मदीने दी सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या कुरान मजीद फरमायो अल्लाह जे पाक कलाम फरमायो या अय्युहन नास ए इंसानो ए दुनिया वारो कद जाअकुमुर रसूल बिल हक़ मिर रब्बिकुम ए इंसानो बुधो अल्लाह वटा तवाजे पालनहार वटा तवाजे रब वटा तवा हरनी इंसानन जे ला हिकड़ो रसूल आयो आहे कद जाकुम अची वियो सो नबी अची वियो जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो हुयो त कद जाकुम मिनल्लाहि नूर तहकीक ओ हलानी वारा तोड़े नूर अची वियो ओ मुंहिंजा मौला बुधा नबी के कंहिंजे लाइ मोकिलियो अथई कुरान फरमायो रुगी मुसलमाननि जे लाइ न या अय्युहन हर इंसान जो रसूल मदीने वारो आ हर इंसान जो नबी मुस्तफा है मुसलमानन जो नबी तो हुआ ही मदीने वारो आ पर यहूदिन जे लाइ नबी बणजी आयुस साईं ने फरमायो मां ईसाइन जे लाइ नबी बणजी आयुस बुत परस्तन जे लाइ नबी बणजी आयुस जे जैन आ त तुंहिंजो नबी मुस्तफा जे बुद्ध आ त तुंहिंजो नबी मुस्तफा जे सिख आ त तुंहिंजो नबी मुस्तफा जे हिंदू आ त तुंहिंजो नबी मुस्तफा दुनिया में 4000 मज़हब आहिनि हिन वक्त तन हरनी जे लाइ मुंहिंजो लजपाल नबी मुस्तफा करीम अल्लाह जे तरफा रसूल बणजी आयो आहे ॿी जगह ते अल्लाह फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ए इंसानो तहकीक तवाजे रब वटा तवाडे एकड़ो चिट्ठो दलील अची वियो आहे साईं करीम
हक बनजी आया इन आयत में रब फरमायो त तवा जे ला दलील बनजी आया तौहीद जो दलील अल्लाह जी वहदानियत जो दलील आखिरत जो दलील हिसाब किताब जो दलील क़यामत जे दिहाड़े जो दलील गुनाहगारन जे ला जहन्नम जो दलील आशिकन जे ला हुब वारन जे ला अमल वारन जे ला जन्नत जो दलील बनजी आयो आहे वनू ऐ अल्लाह फरमायो व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐ असा नाज़िल कयोसी तव्हां ॾे हिकिड़ो चिट्ठो वाज़िह नूर बेरा जी बुरहान वरी जे नूरम मुबीना मौला बुरहान मा मुराद चाहे नूर मा मुराद चाहे मुफस्सिरन फरमायो त बुरहान मा मुराद मदीने वारो साईं आए ऐ नूर मुबीना मा मुराद अल्लाह जो किताब कुरान मजीद इन बुजुर्गन फरमायो त नूर मा मुराद महबूब जी जात बुरहान मा मुराद कुरान आए पर हिकड़न इए भी लिखियो त बुरहान ब मदीने वारो साईं त नूर मुबीना ब मदीने जो ताजदार आहे अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह यो अल्लाह ताला महबूब जो तारुफ पियो कराए बुधाए पियो त मुझो नबी तवा जे ला दलील बनजी आयो मुझो महबूब तवा जे ला वाज़े निशानी बनजी आयो हक खणी आयो हक बनजी आयो मौला भला दलील छो बनजी आयो छाला आयो मकसद छा हुयो मदीने वारे साईं जे अचण जो मकसद वो अल्लाह पाण बयान कयो है समझो था अल्लाह ताला तो घना मकासिद बयान किया है न छो आयो महबूब पर जितना बयान थी सकिया ताजे थक जण गाग में मां दुआ करंदुस इंशाअल्लाह पहली आयत अल्लाह ताला फरमायो त महबूब मुस्तफा छो आया अल्लाह जी कुरान फरमायो त महबूब आया हक वारो दीन खणी अचण जे लाइ आया हक जो दीन सेखारण आया हक ॾेखारण आया हक जो राहूं रोशन करण आया हक जी हिमायत करण आया हक वारन खे मिलाइण आया ऐं ना हक जूं पाड़ूं पटण आया जेके ना हक ते हिन उन्हनि खे परे करण आया चिट्टो करण आया त हक चाहे ना हक चाहे यहूदिन चयो पे असा हक वारा आहियूं असा वट तौरेत असा वट ज़बूर ईसाइन चयो त असा तौरेत भी पढ़ूं था ज़बूर भी पढ़ूं था पर अल्लाह इंजील भी ॾिनो आहे हड़नी नबियन खे मञूं था हिंदुन चयो मक्के जे मुशरिकन चयो त असा अल्लाह जा महबूब आहियूं असा हक वारा आहियूं असा सही रस्ते ते आहियूं को बुत परस्ती पियो करे को ईसा के अल्लाह जो पुट पियो मञे को उज़ैर अलैहिस्सलाम के रब जो पुत्र पियो मने माज़ अल्लाह हबीबन करीमन जी आमद थी अल्लाह ताला फरमायो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा वही आहे जे पंहिंजे रसूल के हिदायत ऐं हक वारे दीन सां मोकिलियो आहे हिन लाइ हक इन जे करे ॾेई मोकिलियईंसि हिदायत इन जे करे ॾेई मोकिलियईं त उनखे सभिनी दीननि जे मथां ग़ालिब करे छॾे जेके भी दीन हैं दुनिया में जेतरा भी दीन आया दुनिया में जेतरा भी हिदायत जा रास्ता आया हेरे जाने बोले अब हेरे रिसो हां यार हां और समझो साईं की तारीफ न थी वणे सुभान अल्लाह
मिलाद मल्हाई त थो न पर इहा त ख़बर हुअण घुरिजे त साईं आया छो आहिनि मिलाद मल्हायूं छो था पिया ख़बर त पवे त हिन नबीअ जो शान अलाह केॾो आला कयो आहे अणॼाण आई में त असांखे ख़बर हुजे न हुजे यार जो मिलाद मल्हाईंदासीं हा यार हा केर ॿुधाए न ॿुधाए को दलील हुजे न हुजे असां बिना दलील जे साईं जो मिलाद मल्हाईंदासीं यार आयो उनजे अचण जी ख़ुशी न मल्हायूं छाजा मुस्लमान चइबासीं है न मौलवी तो चवे तकरीर ॿुधी अॼु मां रस्ते मां अचां पियो त कंहिं दोस्त फेसबुक ते शेयर कई ॾिस में त उहो मौलवी साहिब तो चवे त यौम बदर जी ख़ुशी छो नथा मल्हायो क़ुरान जी ख़ुशी मल्हायो बदर जी ख़ुशी मल्हायो हिजरत वारी ख़ुशी मल्हायो मिलाद जी ख़ुशी छो था मल्हायो मुझो भेणा मतला खसी अथई क़ुरान मिलियो त महबूब जे सदके जे बदर जी गज़वा जी फतह मिली त मदीने वारे जे सदके जे हिजरत थी त महबूब जे करे ईमान मिलियो क़ुरान मिलियो ईकान मिलियो फुरकान मिलियो हर शय मिली त मदीने वारे साईं जे सदके तोखे क़ुरान जी ख़ुशी दे तोखे दलील नथो खपे तोखे ॿियनि ख़ुशियुनि ते सहाबा जे आमद जा जुलूस वणनि था उहे जाइज़ चवी थो मिलाद जी ख़ुशी चवी थो त इहा न मल्हायो चइबो त दिल में बुग़्ज़ अथई तॾहिं दाहूं थो करी दुनिया में त इहो उसूल क़ाइम आहे असां त महबूब जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं मल्हाईंदा आहियो कि न कोन मल्हाईंदा खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ अल्लाह दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ ओ बरतर बादल बरसी आया मीह मेहर जा मौला वसाया मीह मेहर जा मौला वसाया रिम झिम राहत रिम झिम राहत रूह जराया असां जो लायो थी वियो सजायो डोलावा गातर लाथा या मक्के में जाओ खिली खिली हथ मथे खणी मूंसां गॾु नात पढ़ा खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो जेके खुशी थी आहे सोच वे खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लाता याम मक्के में जाओ ओ मोमिन था मिलाद मल्हाइन मदनीअ जा था थोरा गाइन अरबीअ जा था थोरा गाइन पर मुनकिर मोगा मुंह लिकाइन मुनकिर मोगा मोह लिकाइन पर असांखे मदनी मौला मिलायो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ बारी रात रबीउल अव्वल झुड़फुड़ थी वई बरसिया बादल झुड़फुड़ थी वई बरसिया बादल छोन चो आयो अरबी आदिल अकमल आयो अरबी आदिल अकमल जिस्म जही जो नसायो
आयो अरबी आदिल अकमल जिस्म जहीं जो न सायो दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ ओ दिल बर साईं मिलाद मलाइज कम इन्हय खा कीन की बाइज हालानी वारा कम इन्हय खा कीन की बाइज तू मुनकिर जा तू चेहरा जलाइज मुनकिर जा तू चेहरा जलाइज तू जो खर्च सजायो मुनकिर जा तू चेहरा जलाइज तू जो खर्च सजायो दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ सुभान अल्लाह गाल वणिया ले कोन वणिया एकड़ो तो वो जोर सा जो सुभान अल्लाह कुरान फरमायो तो मुझे नबी जे अचण जो मकसद है सबनी दीनन ते मुस्तफा करीम जे दीन के गालिब कयो वने जेतरा दीन है दुनिया में दिसो न मुसलमान सबनी में गरीब मिस्कीन उम्मत था पैसे वाला ना है जे पैसे वाला इनसे दुनिया जे दौलत में मगन है दीनदार मानू के संग गरीब मिस्कीन है मस्जिद जे मौलवी जी पगार 6000 रुपया है ना हाफिज जी पगार वो अब सूरन सा रड़ियों कराए हाफिज के पो 5000 रुपया दींदा 1000 रुपया मौलवी साहब तो के वरी ईंदड़ महीने दींदासीं हींअर खुटी पिया आहे आओ न हाफिज जे केर उन्हनि खां पुछा कर सूरत रमजान पढ़ाने जे लाइ अच हाफिज साहब 20000 रुपया ॾींदो साईं हाफिज वॾो ख़ुशि थियो त रमजान में 20000 मिलंदा टच मोबाइल वठंदुसि ओप्पो वठी ईंदुसि तहां जो रमजान गुज़री वियो 5000 रुपया नहीं 15000 रुपया ईंदड़ साल अची तो पोइ ॾींदासीं गरीब मिस्कीन समझो था दुनिया वारा ॾिसो तो केॾो दौलत पैसो पंहिंजे दीन ते ख़र्च कनि था हे थर में असांजे पासे थर ॾे असांजे बदीन ज़िले खां थर गॾु आहे इते ईसाई कम्युनिटी क्रिश्चियंस पैसा दौलत सोन चांदी खणी आया बस हे तव्हां सोन वठो मायूं वठो घर वठो बस असांजे दीन में दाख़िल थियो पैसा लुटाइनि पिया कादियानी दौलत लुटाइनि पिया पैसो लुटाइनि पिया त असांजे मज़हब में अचो उन्हनि वटि पैसो बि आहे दौलत बि आहे पर दुनिया में जो ग़ालिब दीन हींअर आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीन आहे पैसो भी खर्च न थो थे दौलत भी खर्च न थी थे ॾोकड़ भी खर्च न था थियनि साईं मुंहिंजा ईअं प्रोपेगंडा भी न थी हले मुसलमान बस झुकी वसायो वेठा आहिनि हुननि परहेज़गारनि जी ॻाल्हि न आहे अल्लाह वारनि जी ॻाल्हि थो कयां तॾड़े ते वेठा आहिनि अल्लाह अल्लाह वेठा था कनि अल्लाह जे हबीब जी ॻाल्हि वेठा था कनि वेठा तॾे ते आहिनि पर अल्लाह बादशाहन खे हुननि जो मोहताज बनाए छॾियो आहे समझो था कि न कोन था समझो सुभान अल्लाह इहो जेको कल जेको इफ्तिताह थियो आहे हिन जो करतारपुर सिखनि जो इमरान खान साहब कयो आहे असांजे वज़ीर आज़म इहो जेको बाबा गुरु नानक हुयो ये तो ज़ोरिया मज़े चवंदा त असांजो इमाम हुयो नए मज़हब जो पेशवा हुयो पर उनजी तारीख़ पढ़ो त उन गुरु नानक जेतरी मदीने वारे साईं जी तारीफ़ ऐं सना ऐं वाखाण कई आहे गुरु नानक यो जो गुरु नानक हुयो सिखन जो इमाम है पंहिंजे मजहब जो पेशवा चवंदा आहिनि यो गुरु नानक अल्लाह वारन जी सोहबत में अचे वेंदो हुयो बाबा फरीद जो पंजाब जो बुजुर्ग है उन सा गड तबलीग ते वेंदो हुयो यो गुरु नानक हज ते भी वियो हुयो मदीने पाक जी हाज़री भरे आयो हुयो हिते वापस आयो ननकाना साहिब लाहौर जे पासे जो शहर हुआ हिंदू
हिंदुन चेस तू त असांजो हिंदू आही तू त असांजो ही वरी एॾे किॾे मदीने पाक वियो ही चए थो तव्हांखे ख़बर नाहे जेका लज़त अल्लाह मुस्तफ़ा जी मोहब्बत में रखाई आ सा दुनिया जी कंहिं बि शइ में कोन्हे का उनजी सीरत आया अरे गुरु नानक के खबर पइजी वई त दीन आहे त मदीने वारे जो हुब महबूब जी कम ईंदी लजपाल नबी जो पैगाम उन ते अमल कयो अल्लाह वारन वटि गुरु नानक वेंदो हुयो यो 6 साल बगदाद में हिकिड़ो बुजुर्ग हुयो उन वटि वञी चिल्ला कमाया हुआ जी त जेको सुकून दीन मुहम्मदी में आहे अहिड़ो सुकून किथे बि कोन्हे को वरी जो सुभान अल्लाह गुरु नानक जी तारीफ़ नथो कयां मदा को जे साईं गुरु नानक जी तारीफ़ तो करे न मां बुधाया तो त हे हिकड़े मजहब जो पेशवा है अगवान आहे उन जी तालीम पंहिंजे मजहब वारनि खे इहा पे ॾिनी त दुनिया में को जवान आहे को दीन आहे जेकॾहिं दुनिया में कंहिंजी वाखाण कई वञे सा ज़ात मुस्तफ़ा जी आ उन जो दीन मुस्तफ़वी आहे चो त कुरान फरमायो हुयो रब जे कलाम फरमायो हुयो ले युज़हिरहु अल दीन कुल्लिही जे महबूब मुस्तफ़ा जो दीन हर दीन ते गालिब अची वञे ओलह खां ओभर ताईं उत्तर खां ॾखण ताईं ज़मीन जे कुंड कुछ में जिते वञे त गालिब दीन मदीने वारे साईं जो हुजे हींअर साइंसदाननि बि तहक़ीक़ कई आहे उन्हनि चयो आहे आबादी जे लिहाज़ खां दुनिया में पसंदीदा तरीन मज़हब जेकॾहिं आहे पसंदीदा तरीन का शख्सियत आहे पसंदीदा तरीन का तालीम आहे सा ज़ात मुस्तफ़ा जी तालीम मुस्तफ़ा जी दीन मुस्तफ़ा जो आहे 2050 ताईं पूरी दुनिया में चैनी पासे रुगी इस्लाम ही इस्लाम नजर ईंदो जियां था झलन जियां था सना के रोकिन ए जेके हिते वेठा आहिनि नंढड़ा नंढड़ा मुलड़ू ये महदूद आहिनि पंहिंजे मदरसे जी 4 दीवारी ताईं वॾा वॾा दुश्मन आहिनि इस्लाम जा वञो बाहरी दुनिया में तमाम थोड़ो बाहर निकरो दुनिया जो मुतालो कयो असांजे पाकिस्तान में तो इंटरनेशनल मीडिया जो मुझा तस्वुर ही कोने कॉन्सेप्ट ही कोने को जे इंटरनेशनल मीडिया के तमाम मुतालो कयो पढ़ो जेके नौजवान आयो स्कूलन में पढ़ो था उन्हनि के मां गुजारिश तो कया पंहिंजी सोच के वसी कयो उन में वसत पैदा कयो दुनिया जे मजहबन जो भी मुतालो कयो पढ़ो ऐं पोइ सोचो त वाह वाह छा त तालीम हसनैन जे नाने ज़रा जे बाबे असां के अता कई आहे वॾा वॾा दुश्मन आहिनि इस्लाम जा वॾा वॾा में चवंदा क़ुरान के खणी साड़े छॾियूं इस्लाम जो नालो मिटाए छॾियूं पर कीअं मिटाईंदा हिन जोहर जी हिफ़ाज़त करण वारो ख़ुदि अल्लाह आहे अल्लाह शाहिद काफिया कुरान तो फरमाए मां पाण पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कंदुसि सुभान अल्लाह हिकड़ो त दीन के वाज़े करण आया बी जगह ते अल्लाह फरमायो सूरह इब्राहिम आयत नंबर 4 वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला बिलिसान कौमिही लियुबय्यिन लहुम असा को भी रसूल नहीं मोकलियो मगर इन जेला मोकलियो आ त वो पंहिंजी टोली में उन कौम के असा जो निशानियों पढ़ी बुधाए असा जो दीन वाज़े करे बुधाए असा जो पैगाम उन्हनि के पढ़ी बुधाए अल्लाह ताला वाज़े तो फरमाया बा गौर कजो कुरान जे लफ्ज़न ते वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला बिलिसान कौमिही हर कौम जी ज़बान वारो रसूल मोकलियोसी
लातीनी बोली जो नबी हुयो साईं मुंहिंजा संस्कृत बोली जो नबी हुयो इराकी अरबी जो लफ्ज़ बोली जो नबी हुयो पंहिंजी बोली में दर्स ॾींदो हुयो पर अल्लाह फरमायो फयुदिल्लुल्लाहु मन यशा व यहदी मन यशा रब जी मर्ज़ी आ जंहिंखे गुमराह करे रब जी मर्ज़ी आ जंहिंखे हिदायत ॾे वहुवल अज़ीज़ुल हकीम वो गालिब हिकमत वारो आहे हर नबी बोली वारो नबी बणजी आयो महदूद ज़बान वारो नबी बणजी आयो पर मुझे नबी के अल्लाह फरमायो महबूब तू हिकड़ी बोली वारन जो नबी नहीं रुगी अरबिन जे ला नबी नहीं दुनिया में जेतिरियूं भी बोलियूं गाल्हायूं वञन थियूं हर बोली गाल्हाइण वारे जे ला तू जो पैगाम तू ही उन जो रसूल आही हाय 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 सिराय किया साईं जी सना कंदुई जे सिंधी आ असांजे पाकिस्तान जी बोलियूं ॾिसूं सिंधी आ साईं जी सना वाखाण सिंधी में नजर ईंदई हिंद को बोली आ सिंध में ॻाल्हाई वेंदी आ गुजराती बोली आ सिंध में ॻाल्हाई वेंदी आ साईं मुंहिंजा थरी बोली आ साईं मुंहिंजा ब्रोकी आ बलोची आ या पाकिस्तान जी पंजाबी बोली आ पश्तो बोली आ हर बोली में तोखे अहिड़ी सना वाखाण कंहिंजी न मिलंदी जेतिरी मुंहिंजे नबीअ जी वाखाण कई वही है कुरान जा तर्जुमा हर बोली में मिलंदई नबी दी सना हर बोली में मिलंदई नबी जो पैगाम हर बोली में मिलंदई फ्रेंच बोली आ जर्मन बोली आ स्पेनिश आ अंग्रेजी आ अरबी आ से मुझा फ्रांसीसी आ रशियन बोली आ जेका भी बोली आ इंटरनेशनल ज़बानों हिन हर बोली में कुरान जो तर्जुमो भी मिलंदुई मदीने वारे साईं जी नात भी मिलंदुई ये न भाई हलानी वारा तो तू भी नात थो पढ़ी तो सिंधी में गुनगुनायो महबूब जी आमद मरहबा साईं जी आमद मरहबा तो जो गायो तो जो तो बस माई आया है ते न मिठा एक में ही नहीं उन पर कुर्बान जमाना है हाय 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 यार हा भरी जो सुभान अल्लाह इते तो रात जे साईं जा परवाना वेठा थी हाय हाय अञा जोर सां जो सुभान अल्लाह यो मकसद अल्लाह जे हबीब जो इहो वा छो आया कुरान फरमायो त मदीने वारा साईं उम्मत जी भलाई जे लाइ आया पंहिंजे उम्मत जी ख़ैर ख्वाही ऐं भलाई लाइ हरीस बणजी आया उम्मत जी तकलीफ़ या उम्मत जे गम महबूब खे ॾुखारो कंदो हुयो ऐं महबूब उम्मत जा गम लाहिण आया ॾुख लाहिण आया ऐं ईमान वारनि जे बार के पंहिंजे सिर ते खणण आया मोमिनन जे लाइ कुरान फरमायो मदीने वारो साईं मेहरबान बणजी आयो त शफीक भी बणजी आयो तो फरमाए कुरान लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अलबत्ता तहकीक अवां वट अवां मां एक रसूल आयो आहे अवां जो तकलीफ में पवण ओ हलानी वारा कुरान तो सा मुखातब तुझो तकलीफ में पवण तुझो दुख में पवण तुझो दर्द में पवण उन ते ॾाढो गिरां गुज़रंदो आ गरो लगंदो आ अवां जी हलानी वारा कुरान तो चवे अवां जी भलाई चाहण वारो आहे ऐं मोमिनन सां घणी शफ़क़त कंदड़ ऐं बाछारो नबी आहे असां गुनाहगारन जे लाइ सुभान अल्लाह ॿिए कंहिंजे लाइ न असां खातियुनि जे लाइ भाग भलारा त असांजा न जंहिंजे लाइ महबूब एॾा मेहरबान बणजी आया हता कि ॼावा त ज़बान ते महबूब जी
अम्मा आमिना साईं दी फरमाए पैदा थिया मूं कन लातो साईं करीम जा चप मुबारक चुरन पिया सिर सजदे में रखियो मूं ॿुधो छा था चवनि आवाज़ पियो अचे या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ फरमा आला हज़रत अज़ीमुल बरकत अशा इमाम अहमद रज़ा खान बरेलवी पंहिंजे सलाह सलाम में लिखियो आहे उम्मती उम्मती लब पे जारी रहा वाह उम्मती तुझो भाग उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद हाय 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 तकरीब आया तो सलाम सलाम पढ़ा सुभान अल्लाह जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिन अफरोज़े साथ पे लाखों सलाम वरी जो उम्मती उम्मती काज़िबान खामोश न रहे गजी सलाम पढ़ायो उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में